वापडा में मौजूद आहियूं जिते वफ़ाक पारां वापडा जी निजकारी कई वञे पई। हिते मुलाज़िम एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त वापडा चेयरमैन हाइड्रो यूनियन जे चेयरमैन मीर असगर विजराणी सां ॻाल्हियूं कयूं था त हिन जो कहिड़ो मुतालबो आहे, छा चवणु आहे। असांजो जीअं त मरकज़ी सदर अब्दुल लतीफ़ निज़ामानी साहब जे हुकुम ते असीं एहतजाज करे रहिया आहियूं, जेको मुसलसल असांजो एहतजाज जारी आहे ऐं असां इहो एहतजाज अॻिते बि वधाईंदासीं। जेको वापडा जी निजकारी ते हुकूमत बज़िद आहे, असां उहा निजकारी करणु न ॾींदासीं। इहो असां वफ़ाक़ी इदारो असांजे वापडा जे मुलाज़िमनि जो इदारो आहे। हीअ निजकारी करे माना ईअं सम्झो त इदारे खे विकिणणु चाहिनि था ऐं मुलाज़िमनि जी डाउन साज़िश करे बिजली महांगी करणु चाहिनि था, जेका असांजे ऐं आवाम जे जेको आहे सो ख़िलाफ़ु आहे ऐं असां इहा निजकारी करणु न ॾींदासीं। अॼु जीअं अख़बार लॻी पई आहे शिपू ऐं इसको सिंध हुकूमत हवाले कयूं, छा सिंध हुकूमत खे ज़िम्मेदारी छा फ़ाइदो थींदो? इहा बि जेका आहे निजकारी जी कड़ी आहे त जीअं हू पंहिंजो ॿार लाइ सिंध गवर्नमेंट में या हिनखे ॾेई छॾियूं त जी पाण में इदारा टकरा में अचनि इहे अचनि, इहा बि असांजे मुफ़ाद में न आहे। इहा बि निजकारी जी कड़ी आहे, इहा बि असांजे ख़िलाफ़ु माना जे ख़िलाफ़ु। वफ़ाक़ छो करे विसर खांदा आहे केतिरा इदारा खांदा आहे, पंहिंजी एस टी मिल आहे या वापडा आहे, कहिड़ो फ़ाइदो आहे? असां वफ़ाक़ IMF जे चवण ते उनजी ठेकेदारी करे हींअर हुकूमत करे रही आहे। पोयों हुकूमतनि बि ईअं कयो, जेको असां मुलाज़िमनि जो एहतजाज थियो उन खां पोइ इहे हटी विया। हाणे वरी हीअ हुकूमत IMF जे चवण ते इदारा विकिणी रही आहे। हीअ मुनाफ़ा बख़्श इदारा अहिड़ी ॻाल्हि न आहे जो हीअ को खसारे में आहे, पर उनजे करे बि बज़िद हीअ जेको लॻी पई आहे। पर असां मुलाज़िमनि जो सख़्तु एहतजाज ॾिसी पोइ हुकूमतूं इहे पोइ ते हटी वेंदियूं आहिनि। तव्हांजो जेको लॉन्ग मार्च हुयो इस्लामाबाद जे हवाले सां उनजो छा थींदो? बिल्कुलु सही। असांजे क़ाइदीन अब्दुल लतीफ़ निज़ामानी साहब ऐं हाइड्रो यूनियन जी क़यादत में इहे ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। जेकॾहिं हुकूमत बज़िद रही त असांजे सॼे पूरे पाकिस्तान जे वापडा जा मुलाज़िमन इस्लामाबाद पहुचंदा ऐं उते धरणो हणंदा। आज नज़र तव्हां वापडा हाईस्कूल मीर असगर विजराणी जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन इहो मुतालबो कयो त निजकारी करण सां मुलाज़िमनि खे आवाम खे जेको आहे वॾो नुक़सानु आहे। निजकारी न रोकी वई त असां इस्लामाबाद जो घेरो करे उते एहतजाजी गुज़ारो कंदासीं। नज़ीर मीरानी, सोच TV।